ने फ़कीर साईं जे घर में यारी थींदी आहे जंहिंमें लख सलवात सगोरी पढ़ी वेंदी आहे। फ़कीर अरबाब अली साईं जो अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं खे हिन जे पुटनि बचड़नि न्याणियुनि खे हर मुश्किलात खां बीमारी खां पनाह ता फरमा। हिननि जे रोज़गारनि में दीन ईमान में बरकतूं अता फरमा। ओ मौला ए करीम अॼु जंहिं बि मूंखे फ़कीर अरबाब अली साईं खे जंहिं बि दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। साईं नूर मोहम्मद अब्बासी साईं जो बेड़ो तार। साईं जेके परेशानियूं आहिनि उहे तकलीफ़ूं सभु दूर फरमा। जी साईं साईं उस्ताद मोहम्मद असलम पठान साईं ते साईं जे बचड़नि ते जेके बि परेशानियूं आहिनि मुश्किलातूं आहिनि दस्तगीर जे सदके क़ुरान जे सदके साईं तो मुश्किलातूं दूर फरमा। ओ मौला ए करीम गुलजार अली फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह यार फुलपोटो साईं खे दाइम खान सियाल साईं के जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं गुलाम शबीर अब्बासी साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। फ़लस्तीन जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा। सॼी काइनात में हर मोमिन जे घर में लख सलवात पढ़ी वञे लख दुरूद पाक जूं महफ़िलियूं थियनि या दुआ क़बूल फरमा। ओ मौला असांजो मुंहिंजो बेड़ो तार। ओ करीम रब जेके ग़रीब न नौकरी न धंधो चौधरे ज़ैनब जो वास्तो थी उन्हनि मिस्कीननि जी गुरबत दूर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।